नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। पीटीआई जो सिंध हुकूक मार्च कंबर पहुची वियो जंहिंजो शानदार इस्तक़बाल कयो वियो। पीपी सिंध में 15 सालनि खां हुकूमत में आहे पर हालतूं अवाम जे साम्हूं आहिनि। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो इहो चवणु हुयो। अवां खे आगाह कयूं पिया पीटीआई जो सिंध हुकूक मार्च कंबर पहुची वियो, शानदार इस्तक़बाल कयो वियो। शाह महमूद कुरैशी जो इहो चवणु हुयो त पीपी सिंध में 15 सालनि खां हुकूमत में आहे पर हालतूं अवाम जे साम्हूं आहिनि। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया पीटीआई जो सिंध हुकूक मार्च कंबर पहुची वियो। मार्च जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। शाह महमूद कुरैशी जो चवणु हुयो त पीपी सिंध में 15 सालनि खां हुकूमत कई आहे पर हालतूं अवाम जे साम्हूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। पीटीआई जो सिंध हुकूक मार्च कंबर पहुची वियो, शानदार इस्तक़बाल थियो। शाह महमूद कुरैशी जो चवणु हुयो त पीपी सिंध में 15 सालनि खां हुकूमत में आहे पर हालतूं अवाम जे साम्हूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। कंबर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर हाकिम ख़ासि के लिए असां सां लाइन ते मौजूदु आहे। हाकिम अपडेट कजो मार्च जे हवाले सां। आज कंबर में पीटीआई अगवान शाह महमूद कुरैशी, अली हैदर ज़ैदी ऐं असद उमर ऐं ॿिया कंबर पहुची कंबर जे बाईपास ते अवामी मेड़ के खिताब कंदे उन्हनि चयो त 15 सालनि खां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेकी आहे त उहा हुकूमत सिंध जी हालतूं तव्हांजे आॾो आहिनि त 15 सालनि में जेको न सिंध जा रस्ता, न रोड, न रस्ता, न तालीम जो जेको बि हाल आहे उहो तव्हांजे अखियुनि जे आॾो आहे। पीपुल्स पार्टी जेकी सिंध में तबाही कई आहे, असां उन जो ज़िम्मेवार जेको आहे उहो ज़रदारी आहे। पीपीएलनि जो जेको आहे करप्शन सबबि जेके हालतूं बल्दी जी वियूं आहिनि। बदीन में सरकारी गाॾियुनि ते चढ़ी सरकारी माण्हुनि जा झंडा हणी रहिया आहिनि। हिननि चयो त पीपी खे जा मशरफ बि ख़तमु करे न सघियो पर ज़रदारी ऐं शहीद भुट्टो जी पार्टीअ खे ख़तमु करे ज़रदारी पार्टीअ में तब्दील करे छॾियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी हाकिम तफ़सील खां आगाह करण जे लाइ।